नाज़रीन, मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां ख़मीसाणी हाल में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे ख़ैरपुर मां शकील जावरी। सिंध यूनाइटेड पार्टी ख़ैरपुर पारां मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां ख़मीसाणी हाल में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवी सां वीचार वंडींदे चयो त इहो तस्लीम शुदा ॻाल्हि आहे त सिंधी ॿोली दुनिया जे मदर टंग्स में या उहे ॿोलियूं जेके सिंधी ॿोलियुनि जी माउ तौर ते पंहिंजो जेको आहे तस्लीम कयो पियो वञे ऐं सिंधी ॿोली जेको आहे तमामु पंहिंजे आवाज़नि में उचारण में साख़्त में जाग्राफ़ी में हिकिड़ी बैन अल-अक़वामी ॿोलीअ जूं ख़ुसूसियतूं रखे थी। तंहिंजे करे ॿोलियुनि जो जेको आलमी ॾींहुं मल्हाइजे थो उहो ॿोलियुनि सां मोहबत करणु, पंहिंजे वतन सां मोहबत करणु आहे, पंहिंजे सकाफ़त सां मोहबत करणु आहे, पंहिंजे तहज़ीब सां ऐं पंहिंजो पाण सां मोहबत करणु सेखारे थो। नेचुरल कंडीशन में सॼी दुनिया जे ॿोलियुनि खे ख़तरा आहिनि। हीअ जेका कंप्यूटर एज आहे न, इहा इलाही घणो तब्दील थी थिए ॿोलियुनि जे हवाले सां, पर बुनियादी ख़तरो असांजो पंहिंजो आहे त ॿोलीअ खे कीअं बचायूं। जेको असां ज़िक्र कयो त असांजूं फैमिलीज़ खोड़ धारियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़नि मां शादियूं वग़ैरह कनि था, या ॿियो बुनियादी सबबु जेको आहे असांजा जेके प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि में उर्दू ॿोली ऐं अंग्रेज़ी राइज आहे, सिंधी ॿोली कोन्हे का। ईअं आहिस्ते आहिस्ते असांजा जेके नौजवान आहिनि उन्हनि खां बदज़न बि थींदा, उन्हनि ॾे रुझान बि घटिबो। माउ ॿोली या मादरी ॿोली दरअसल इहो इस्तिलाह धरतीअ जी असलूकी ॿोलीअ ॾांहुं लाॻापियल आहे, चाहे उहो हुनजी माउ ॻाल्हाईंदड़ हुजे या हुनजो पीउ ॻाल्हाईंदड़ हुजे या हुनजा अबा ॾाॾा। ऐं उहा ई ज़बान आहे जेका क़दीमी आहे ऐं हज़ारनि सालनि खां ॻाल्हाई वञे थी। अॻवाननि जो चवणु हो त सिंधी समेत ॿियनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जावरी, आवाज़ टीवी, ख़ैरपुर।